साल पर इंसाइक्लोपीडिया हाणे पाण प्रॉब्लम कंदासीं 4.4 ही एक्सरसाइज में प्रॉब्लम छा थो चए त हिकु साकिन जिस्म हाणे साकिन आहे त मतिलबु इनिशियल विलासिटी घणी थींदा ज़ीरो साकिन मतिलबु बीठल जिस्म ते 120 न्यूटन ज़ोर हाणे फोर्स लॻे थो घणो फोर्स लॻे थी घणी 120 न्यूटन 120 न्यूटन फोर्स 4 सेकंड ताईं अमल करे थो टाइम घणो आहे 4 सेकंड त जिस्म 36 मीटर फी सेकंड जी रफ्तार वठे थो 36 मीटर फी सेकंड मतलब फाइनल वेलोसिटी घणी अथसि 36 मीटर फी सेकंड जी स्पीड वठे थो रफ्तार वठे थो ॿुधायो त जिस्म जो मायो छा हूंदो पाण खे एम मालूम करिणो ठीकु आहे हाणे पाण छा कंदासीं सभिनी खां पहिरियों मायो पाण खां किथां मिलंदो एफ इज़ इक्वल टू एम ए मां मिलंदो एफ बि मिलियल आहे ए न आहे मिलियल मतिलबु एक्सेलरेशन सभिनी खां पहिरियों पाण मालूम कंदासीं ॾिसो नी एफ इज़ इक्वल टू एम ए एफ मिलियल आहे एम मालूम करिणो आहे पाण खे ए बि मालूम करिणो आहे ए हूंदो पोइ ही थी सघे थो त पाण ए जे लाइ कैलकुलेशन कयो ए छाजे बराबरि हूंदो आहे वी एफ माइनस वी आई अपान टी मतिलबु टाइम ऐं वी एफ छा आहे वी एफ आहे पाण वटि 36 ऐं इनिशियल वेलोसिटी छा आहे वी आई पाण वटि 0 आहे ऐं टाइम घणो आहे 4 सेकंड हाणे चेन जो खोड़ो चेन ते हिकु भेरे लॻो ऐं 36 ते घणे भेरे लॻो 9 भेरे एक्सेलरेशन मालूम थी वई 9 मीटर पर सेकंड स्क्वायर ठीकु आहे हाणे हिते वैल्यू पुट कयूं एफ इज़ इक्वल टू एम ए एफ घणो आहे 120 ऐं एक्सेलरेशन घणी आहे 9 ही एम ही एम जो एम हिते हाणे एम मालूम करिणो आहे त एम हिते ई रहंदो ऐं 9 हिन साइड अची छा थी वेंदा वंड थी वेंदा 120 खे वंड कंदासीं 9 सां त जवाब पाण वटि छा ईंदो एम बराबरि थींदो 13.3 kg मतिलबु मायो घणो थींदो 13.3 kg उम्मीद आहे सम्झायो हूंदो को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था मिलूं था नई वीडियो में